हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो सदा हयात शायर अज़ीम सूफ़ी सिंध जो सूहों रहबर मुर्शद कामिल हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई 1699 ईस्वी में हाला तालुके जे ॻोठ हाला हवेली में ॼाओ। संदसि वालिद जो नालो शाह अबीब बिन सैयद अब्दुल कुदूस बिन जमाल शाह हो। शाह लतीफ़ सिंधी शाइरी जे विहाव तारे सिंध जे चासर रोदकी शाह करीम जो पड़पोटो हो ऐं संदसि वफ़ात 14 सफ़र सन 1165 हिजरी बेमुताबिक़ 1752 ईस्वी में थी। शाह अब्दुल लतीफ़ मखदूम दरियाई जो ॾोहिटो हो जेको वक़्त जो वॾो आलिम हो। शाह साहब जी विलादत बाद संदसि वालिद शाह हबीब हाला हवेली खां लॾे मौजूदा भिट शाह खां 4 मील परे ॻोठ कोटड़ी में अची वेठो। शाह साहब खे तालीम ऐं तरबियत उते ई मिली। शाह साहब नंढे हूंदे खां ई ॼमंदे ॼाम हो। वजद जी हालत में रहंदो हो ऐं घुमंदो फिरंदो मुशाहिदा माणींदो रहंदो हो। बुनियादी तालीम मखदूम नूर मोहन भट्टी खां हासिल कयई। पाण हदीस ऐं क़ुरान शरीफ़ जी दीनी ॼाण रखण सां गॾु अरबी ऐं फ़ारसी ते बि दस्तरस रखंदड़ हो। ॿिनि ॿोलियुनि बलोची सराइकी हिंदी पंजाबी वग़ैरह जी ॼाण रखंदड़ हो। तारीख़ जाग्राफ़ी सां गॾु सिंध में मुरवज किसनि ऐं कहाणियुनि खां बि बाख़बर हो ऐं उन्हनि किसनि कहाणियुनि खे पंहिंजी शाइरी जो मौज़ू बणायई। अहिड़नि किसनि ऐं कहाणियुनि खे लाज़वाल हैसियत ॾेई अमर करे छॾियई, जंहिंमें उमर मारी ससी पिनू लैला चनेसर नूरी ॼाम तमाची सोहिणी मेहार मूमल राणो सूरठ राय ॾियाच शामिल आहिनि। उन खां सवाइ ॿिया कई नंढा वॾा किसा शामिल आहिनि। शाह साहब फूह जवानी में मजाज़ी इश्क जो मज़ो चखियो। अरगुननि जी हिकु निंगरी जंहिंजी चीच झले शाह साहब बेअख्तियार चयो, जंहिंजी चीच सैयद हथ में तंहिंखे लहर न को लोॾो। जे इश्क जी तीर शाह साहब खे घाए विधो। बेक़रारी ऐं बेताबी संदसि रूह खे झोरे विधो। बिरह जी बाह अंदर में लिकियल शाइराणनि रवैयनि खे पधिरो कयो ऐं शाइरी इश्क जी बाह में भड़को खाई उभरी पई ऐं शाह साहब वञी भिट वसाई ऐं बेअख्तियार चयई, साजन काराण सुञ मर कबूले ससी। शाह साहब भिट ते एॾो त मुस्तगरक थी वेंदो हो जो संदसि मथां मिटी वरी ईंदी हुई पर खेसि का कल न पवंदी हुई। उन हालत में शाह साहब सैर व सफ़र बि कयो, मुल्कां मुल्क घुमियो। तेरथन जूं जायूं ऐं तकिया पटियाई, लाहूत लामकान हंगलाज ऐं सपड़ सखीअ जूं ज़ियारतूं कयई। जोगी बंजी गिरनार ऐं लखपत जैसलमीर ऐं थर घुमी केच मकरान ऐं ठठो घुमंदे कोटड़ी मोटियो। 3 सालनि जे इन्ही पाण मुरादो जलावतनी शाह साहब जे दिलि जूं दरियूं खोले छॾियूं। हज़ारा माण्हुनि सां मेल मुलाक़ातूं करे नसीहत जा सचा मोती ऐं हक़ीक़त जा हार हासिल कया। बाद में मुग़लनि में लॻल राताहे करे जॾहिं संदन सभु मर्द मरी खपी विया त उन्हनि जी मायुनि शाह साहब खे सैयदा बेगम जो संग ॾिनो, जंहिंखे अॻिते हली माण्हू अदब ऐं एहतराम विचां ताजुल मखदूरात सॾींदा हुआ। शाह साहब खे का बि औलाद न थी। शाह साहब जी हलीमाई फ़क़ीरी रंग ऐं सोहिणी तबियत ऐं वधंदड़ मक़बूलियत करे मटियारीअ जा अजनाणी सैयद हाला जा मखदूम ऐं हुक्मरान कलोड़ा दुश्मन थी पिया, जन खेसि हर हालत में सतायो ऐं शाह खे मारण जा मनसूबा जोड़िया। पर कुदरत शाह साहब जे साथी हुई, तंहिं करे उहे मायूस थिया। शाह साहब वहदतल वजूद ऐं वहदतल शहूद ॿिन्ही सूफ़ियाणे नज़रियनि ऐं फ़िक्रनि सां तालुक़ रखंदड़ हो। संदसि शाइरी हर क़िस्म जे ऐबनि खां पाक हुई। शाह साहब आख़िरी उमिरि में करबला जी ज़ियारत लाइ उसियो, पर रस्ते ताईं मोटी आयो ऐं भिट शाह ते अची कारो वेस ढकियाई।
ऐं करबला जे शहीदनि जी यादि में मातमी करबला केॾारो चयाईं। आख़िरी 21 ॾींहंनि इंतिहाई तन्हाई में गुज़ारियईं। आख़िर में फ़क़ीरनि खे समाज जो चई दम धणी हवाले कयाईं। शाह साहब खे किराड़ जे कप ते पंहिंजी वसायल भिट ते दफ़न कयो वियो, जंहिंखे हींअर भिट शाह सॾिजे थो, जिते ग़ुलाम शाह कलोड़े सिंध जे हाकिम मशहूर कारीगर ईदन राज़े खां मथां सो ख़ूबसूरत रोज़ो जोड़ायो, जिते हज़ारा माण्हू रोज़ानो अची संदसि मथां अक़ीदत जा गुल चिटनि था। सारी राति सुबहान जागी जन यादि कयो, उन जी अब्दुल लतीफ़ चए मिटीअ लधो मान, कोणे कन सलाम अचो आतण उन जे।